अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त नून लीग हुकूमत में लोड शेडिंग ख़त्म थी वई हुई ऐं मनसूबा लॻाया विया। संदसि चवणु हो त थरकोल मनसूबे जो बुनियादु असां रखियो। लीग क़ाइद चयो त कूड़ ॻाल्हाए आवाम खां वोट न घुरंदुसि। माज़ी में बि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो ऐं हाणे बि बचायो। अॻूणो वज़ीर आज़म चयो त पुट खां पघार न वठण ते खेसि वज़ीर आज़म जे उहिदे तां हटायो वियो। मुस्लिम लीग नून अॻवान मरी में कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त नून लीग हुकूमत में लोड शेडिंग ख़त्म थी वई हुई ऐं नवां मनसूबा लॻाया विया। संदसि चवणु हो त थरकोल मनसूबे जो बुनियादु असां जो। नून लीग क़ाइद चयो त कूड़ ॻाल्हाए आवाम खां वोट न घुरंदुसि। माज़ी में बि मुल्क खे जल्द थियण खां बचायो ऐं हाणे बि बचायो। अॻूणे वज़ीर आज़म चयो त पुट खां पघार न वठण ते खेसि वज़ीर आज़म जे उहिदे तां हटायो वियो। इहा ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त नून लीग हुकूमत में लोड शेडिंग ख़त्म थी वई हुई ऐं नवां मनसूबा लॻाया विया। संदसि चवणु हो त थरकोल मनसूबे जो बुनियादु असां रखियो। नून लीग क़ाइद चयो त कूड़ ॻाल्हाए आवाम खां वोट न घुरंदुसि। माज़ी में बि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो ऐं हाणे बि बचायो। अॻूणो वज़ीर आज़म चयो त पुट खां पघार न वठण ते खेसि वज़ीर आज़म जे उहिदे तां हटायो वियो। नाज़रीन, अॻूणे वज़ीर आज़म मरी में कारकुननि खे ख़िताब कंदे चयो आहे त नून लीग हुकूमत में लोड शेडिंग ख़त्म थी वई हुई ऐं नवां मनसूबा लॻाया विया। संदसि चवणु हो त थरकोल मनसूबे जो बुनियादु असां रखियो। नून लीग क़ाइद चयो त कूड़ ॻाल्हाए आवाम खां वोट न घुरंदुसि। माज़ी में बि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो, हाणे बि बचायो। अॻूणो वज़ीर आज़म चयो त पुट खां पघार न वठण ते खेसि वज़ीर आज़म जे उहिदे तां हटायो वियो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त नून लीग हुकूमत में लोड शेडिंग ख़त्म थी वई हुई ऐं नवां मनसूबा बि लॻाया विया। संदसि चवणु हो त थरकोल मनसूबे जो बुनियादु असां रखियो। नून लीग क़ाइद चयो त कूड़ ॻाल्हाए आवाम खां वोट न घुरंदुसि। माज़ी में बि मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो ऐं हाणे बि बचायो। अॻूणो वज़ीर आज़म चयो त पुट खां पघार न वठण ते खेसि वज़ीर आज़म जे उहिदे तां हटायो वियो।